आओ उलमा से पूछ ले। जेको तादील अरका नथो करे यानी पंहिंजा रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे न, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे तमामु चोरनि खां बदतरीन चोर करार ॾिनो आहे। ऐं अहादीस में आहे त अल्लाह तबारक व ताला अहिड़ी नमाज़नि जी तरफ़, अहिड़ो शख़्स जेको नमाज़ थो पढ़े ऐं नमाज़ जा रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे, त अल्लाह तबारक व ताला अहिड़े शख़्स जी नमाज जी तरफ़ नज़र रहमत नाहे फ़रमाईंदो। इहो अहादीस में ज़िक्र आहे। इन हवाले सां मां बयानु कंदो हलां, मुस्नद अहमद बिन हम्बल में हिकु हदीस पाक आहे, 11532 नंबर हदीस। हज़रत सैयदुना अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु खां हीअ हदीस पाक रिवायत थियल आहे। अन अबी सईद अल खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम क़ाल, हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन अस्वा अन्नासी सरिक़तन, बेशक सभिनी इंसाननि मां जेको बदतरीन इंसान आहे, बुरो इंसान आहे न, उहो चोर आहे। कहिड़ो चोर? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लज़ी यसरिक़ु सलातहू, सभिनी इंसाननि मां बदतरीन बुरो इंसान उहो चोर आहे जेको नमाज में चोरी थो करे। यसरिक़ु सलातहू, जेको नमाज में चोरी थो करे। सहाबा किराम अर्ज़ कयो, क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कैफ़ यसरिक़ुहा, इहो तो ॿुधायो उहो चोर नमाज में पंहिंजी नमाज पढ़ंदे नमाज में कीअं चोरी कंदो आहे? क़ाल ला युतिम रुकूअहा वला सुजूदहा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहो चोर ईअं चोरी कंदो आहे पंहिंजी नमाज में जो नमाज जा रुकू ऐं सजदा पूरा अदा न कंदो आहे। पूरा अदा कीअं थींदा? जॾहिं असां रुकू में वञूं त सही तरह झुकूं, जीअं हुकुम आहे, जीअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो। गुज़िश्ता जुमा असां बयानु कयोसीं। वरी समी अल्लाहु लिमन हमीदा चयोसीं, हाणे सिधो थी बीठासीं, हाणे रुकू मुकम्मल थियो। ईअं न थियो त सिधा थिया ई न आहियूं त सजदे जी तरफ़ हलिया वियासीं। अञा सजदो जॾहिं कयूं त असांजी पुठी हस बे मामूल जंहिंजी जहिड़ी कैफ़ियत आहे, हालत आहे, इंसान आहे, त पंहिंजी पुठी जेतिरी सिधी रखे सघे थो पंहिंजी पुठी सिधी रखे, उन में ढिल न ॾे। ईअं वरी जॾहिं सजदो करे उथे त सफ़ा सिधो थी इत्मिनान सां वेह, पोइ वरी ॿिए सजदे में वञे। ईअं न त हिकिड़ो सजदो अञा सिधो थियो ई न, ॿिए सजदे जी तरफ़ हलियो वियो, त इन जो मक़सदु इहो आहे त हिन सजदो मुकम्मल न कयो। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन नमाज में चोरी कई। ईअं ई हदीस पाक मौजम कबीर में भी यह हदीस पाक आहे। इमाम तबरानी मौजम कबीर में इन के रिवायत फरमायो, 3283 नंबर हदीस आहे। हज़रत अबू क़तादा खां, उहे पंहिंजे वालिद खां, क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्वउन नास सरिक़तन अल्लज़ी यसरिक़ु सलातहू, त सभिनी चोरनि मां बदतरीन चोर, सभिनी चोरनि मां जेको बुरो चोर आहे, बदतरीन चोर आहे, उहो कहिड़ो आहे? जेको पंहिंजी नमाज में चोरी थो करे। मफ़हूम उहो ई, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में कीअं चोरी कंदो चोर? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ला युतिम रुकूअहा वला सुजूदहा, उहो पंहिंजे नमाज जा रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे। इहे हदीस पाक अल मुस्तदरक अल सहीहैन में इमाम हाकिम रिवायत फरमायो, 835 नंबर हदीस आहे। 836 नंबर बि हदीस जो इहो ई मौज़ू आहे त सभिनी चोरनि खां बदतरीन चोर उहो चोर आहे जेको नमाज में चोरी थो करे। यानी नमाज अल्लाह तबारक व ताला उनखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, सआदत अता फ़रमाई आहे जो उहो नमाज थो पढ़े, ऐं उन जे बावजूदि नमाज ईअं थो पढ़े जो बसि वठ सट लॻी पई आहे। हे रुकू वियो, हे सजदा विया, ख़बर तक न पई नमाज मुकम्मल थी वई। अहिड़े अंदाज़ में रुकू थो करे जो रुकू जी जेके अदना में अदना दर्जो आहे, जो रुकू में वञे थो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इत्मिनान सां,
वरी जॾहिं सिधा थियो बि इत्मीनान सां, हता के हर जोड़ पंहिंजी जॻह ते पुॼी वञे। बहरहाल त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़े शख़्स खे जेको नमाज़ में नमाज़ जा रुकू ऐं सजदा पूरा नथो करे, उनखे बदतरीन चोर करार ॾिनो आहे। ऐं मजमउ ज़वाइद में बि इहा हदीस पाक 2719 नंबर हदीस, 2720 नंबर हदीस में बि इहो ई मौज़ू आहे। ऐं 2721 नंबर में बि इहो ई हदीस आहे। ऐं 2722 नंबर हदीस यानी मजमउ ज़वाइद। इन खां बाद आहे मजमउ ज़वाइद जी हदीस आहे 2723 नंबर हदीस। इन में अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ला यंज़ुरुल्लाहु इला सलाति रजुलिन ला युकीमु सुल्बहु फीमा बैन रुकूइही व सुजूदिही। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, सैयदना अबू हुरैरा फरमाइनि था त अल्लाह तबारक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, अल्लाह तबारक व तआला अहिड़े शख़्स जी नमाज़ जी तरफ़ तवज्जो नाहे कंदो, नज़र रहमत नाहे फरमाईंदो, जेको पंहिंजे रुकू ऐं सुजूद जे दरमियान पंहिंजी जेकी आहे पुश्त सिधी नथो करे। पंहिंजी पुठी रुकू में वियासीं बि पुठी सिधी हुजे, वरी जॾहिं रुकू खां आयासीं बि हुकुमात पुठी सिधी हुजे, जॾहिं सजदे में वियासीं बि पुठी सिधी हुजे, वरी जॾहिं सजदे खां उथियासीं ॿिनि सजदनि में वेहींदा आहियूं त इन वक़्त बि हुकुम थियो त पंहिंजी पुठी सिधी रखे। ईअं न थिए त पुठी सिधी नाहे थी ऐं न अॻिले सजदे जी तरफ़ हलियो वियो। हिते इहो क़ौमा ॿिनि सजदनि जे विच में वेहण खे क़ौमा चयो, जलसो चयो वेंदो आहे। ऐं सॼे रुकू खां जॾहिं उथंदा आहियूं इहो आहे क़ौमा, ॿई वाजिब आहिनि। हिते हिकु मरतबा सुभान अल्लाह जेतिरो घटि में घटि हिकु समी अल्लाहु लिमन हमीदा, हिकु सुभान अल्लाह जी मिक़दार जे बराबरि सिधो बीहणो आहे, पोइ रुकू में वञिणो आहे। ईअं न थिए त हिकु सुभान अल्लाह जी मिक़दार बीठो ई न, पोइ हलियो, पोइ इहो छा थियो, इन रुकू मुकमल न कयो। इन जे बारे में इहा हदीस आहे। ईअं सजदो पहिरियों कई पुठी सिधी रखणी हुई। हर कंहिंजी जेकी जिस्म जी साख़्त आहे जेतिरो करे सघे थो, इन जवान आहे उनजो हिसाब किताब जुदा हूंदो, पोड़ो आहे त उनजो हिसाब किताब जुदा हूंदो, ॿारड़ो आहे त उनजो हिसाब किताब जुदा हूंदो। यानी जंहिंखां जेतिरो मुमकिन आहे पंहिंजी जिस्म जी साख़्त जे मुताबिक़, पंहिंजी जिस्म जी बनावट जे मुताबिक़, ताक़त ऐं सिहत ऐं बीमारी जे मुताबिक़ पंहिंजी इन्हनि हालतुनि में सिधो रखंदो। ईअं सजदो कई पहिरियों, हाणे ॿियो सजदो जेको उथंदो आहे अञा ॿियो सजदे विच में वेहण खे जलसो चयो वेंदो, इहो बि वाजिबु आहे। हिते बि पुठी सिधी करणु, हिकु सुभान अल्लाह जेतिरो हिते बि रुकजणो आहे, पढ़णो त आहिनि। इन ॿिनि सजदनि जे दरमियान दुआऊं आहिनि, उहो बि इंशा अल्लाह अॻिते ज़िक्र कंदासीं, लेकिन घटि में घटि हिकु सुभान अल्लाह जेतिरो हिते रुकजणो आहे, पोइ ॿिए सजदे जी तरफ़ वञिणो आहे। जेकॾहिं कंहिं सजदो करे उथियो अञा पूरो सिधो ई न थियो त ॿिए सजदे जी तरफ़ हिकु सुभान अल्लाह जी मिक़दार जे बराबरि बि वेठो न ऐं अॻिले सजदे जी तरफ़ हलियो वियो, त उन जे लाइ इहो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमानु आहे, जंहिं पंहिंजा सजदा ऐं रुकू मुकमल न कया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अहिड़े शख़्स जी नमाज़ जी तरफ़ अल्लाह ताला नज़र रहमत नाहे फरमाईंदो। ईअं ई इहा ई हदीस पाक मजमउ ज़वाइद में, ऐं इहा इमाम अहमद बिन हंबल बि मुस्नद अहमद में रिवायत कयो आहे अबू हुरैरा खां। ऐं 2724 नंबर हदीस जो बि इहो ई मफ़हूम आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़रत तलक बिन अली अल हनफ़ी क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यंज़ुरुल्लाहु अज़्ज़ व जल्ल इला सलाति अब्दिन ला युकीमु सुल्बहु फीमा बैन रुकूइहा व सुजूदिहा। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह तबारक व तआला उन अब्द जी नमाज जी तरफ़ नज़र रहमत, उन बाने जी नमाज जी तरफ़ नज़र रहमत नाहे फरमाईंदो जेको रुकू ऐं सजदनि जे दरमियान पंहिंजी पुठी खे सिधो नथो रखे, पंहिंजी पुश्त खे सिधो नथो रखे। ऐं इहो ई हुकुम जीअं असां माज़ी में बयानु करियासीं गुज़िश्ता जुमा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रुकू कयो त पुठी सिधी हुजे, हता की जॾहिं समी अल्लाहु लिमन हमीदा चओ हिते अची वियो त हर जोड़ पंहिंजी जॻह ते अची वञे, पोइ जेको आहे न सजदे जी तरफ़ वञो। ईअं सजदे जो हुकुम आहे, सजदे में बि पुठी सिधी हुजे, वरी जॾहिं ॿियो सजदो कयूं था सफ़ा सिधो थी वञूं, घटि में घटि हिकु सुभान अल्लाह जेतिरो, पोइ अॻिली जेके आहिनि सजदे जी तरफ़ वञूं। इन हवाले सां काफ़ी अहादीस मौजूदु आहिनि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम
फरमायो जेको नमाज जे अंदरि चोरी तो करे इहो बदतरीन चोर आहे। सभिनी चोरनि मां उहो बदतरीन चोर आहे जेको नमाज जे अंदरि चोरी तो करे। केरु आहे उहो जेको नमाज जा रुकू ऐं सजदा पूरा नथो करे। त मुफ़सिर हकीमुल उम्मत मुफ़्ती अहमद यार ख़ानी में इन हदीस पाक जी तशरीह कंदे ऐं काफ़ी मुहद्दिसीन इन जे तहत लिखियो आहे त अक्सर असांजे दौर में त माण्हू नमाज़ पढ़ंदा न आहिनि। हर हिकु जेकॾहिं तहक़ीक़ी जाइज़ो वठे, हर हिकु जे घर जो जाइज़ो वठे तहक़ीक़ी, बल्कि पंहिंजे घर जो तहक़ीक़ी जाइज़ो वठे त नमाज़ी थोरा हूंदा, बेनमाज़ी घणा हूंदा। ऐं बुज़ुर्गान दीन फरमाया ऐं इन्हनि नमाज़िन में बि नमाज़ पढ़ण वारा उहे थोरा हूंदा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़ नमाज़ अदा कनि। जो अल्लाह तबारक व ताला एॾो करम कयो हिकु शख़्स ते जो उनखे पंहिंजे अॻियों झुकण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फ़रमाए। यादि रखो हे अल्लाह ताला जो करम आहे जो अल्लाह ताला जंहिंखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं रब कंहिंखां नाराज़ थींदो आहे न, सजदे जी तौफ़ीक़ खसे वठंदो आहे। अल्लाह ताला के नमाज़ी खां नाराज़ थींदो आहे न त पोइ उन जी जेकी दिलचस्पी इबादत में हूंदी आहे न उनखां घटिजी वेंदी आहे। पोइ अल्लाह नाराज़ थींदो आहे न, नमाज़ जे अंदरि जेके लज़तूं आहिनि उहे उनखे नसीब न थींदियूं आहिनि। हता की अल्लाह तबारक व ताला जॾहिं बाने खां नाराज़ थी वेंदो आहे न उनखे पंहिंजी इबादत खां, पंहिंजे ज़िकिर खां दूर करे छॾींदो आहे। हता की मस्जिद जे वेझो हूंदो या घर में सभु नमाज़ पढ़ंदा, रब नाराज़ हूंदा त उनखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ न मिलंदी। अहिड़ी कंहिंजी कैफ़ियत आहे तो सम्झे, सची तौबा करे, या अल्लाह मूंखां अहिड़ो को गुनाह थियो आहे जेको मूंखे नाहे ख़बर, मां उनखां बि तौबा थो करियां। सची तौबा कंदो त अल्लाह तबारक व ताला उनखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फ़रमाईंदो। रब नाराज़ थींदो आहे त इबादत जी तौफ़ीक़ खसिजी वेंदी अथव। इहा रब जी नाराज़गी जो सबबु आहे। तमामु सूफ़िया इकराम फ़रमाईंदा आहिनि त हक़ीक़त इहो आहे त हे जेको नमाज़ पढ़ूं त रब जो करम आहे। इन में असांजी का कोशिशि काविश न आहे। रब जंहिंखां राज़ी थींदो आहे उनखे पंहिंजे अॻियों झुकण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फ़रमाईंदो आहे। हाणे मुहद्दिसीन फ़रमायो शाइरीन ते जॾहिं अल्लाह ताला कंहिंखे तौफ़ीक़ ॾिए त उनजी कैफ़ियत कहिड़ी हुजणु घुरिजे त मां कंहिंजे अॻियों हाज़िर थियो आहियां त अल्लाह तबारक व ताला जे अॻियों जे मूंखे तौफ़ीक़ ॾिनी। हाणे मुंहिंजी नमाज़ जी कैफ़ियत, मुंहिंजो तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे जीअं मुंहिंजे महबूब बयानु फ़रमायो। ईअं न थिए जो मां नमाज़ जे अंदरि चोरी करियां, मां नमाज़ जे अंदरि नमाज़ त पढ़ां, अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे लेकिन महबूब जे तरीक़े खां हटिजी करे पंहिंजे तरीक़े सां वठ सठ में नमाज़ पढ़ां, पोइ नमाज़ मुंहिंजे मुंहं ते लॻे। अल्लाह ताला खे असांजे सजदनि जी परवाह नाहे जो असां इबादत करियूं या न करियूं, अल्लाह ताला इन जो मुहताज नाहे। पर अल्लाह ताला इहा कैफ़ियत ॾिसे थो त मुंहिंजे बाने सां मूंखे केतिरी मोहबत आहे। बुज़ुर्गान दीन फ़रमायो, तव्हां ॿाहिरां ॿुधो बि हूंदो त जॾहिं कंहिं बुज़ुर्ग फ़रमायो, शायदि यादि साहबा जो आहे या कंहिं अल्लाह वारे जो कौल आहे, त जॾहिं मुंहिंजी ख़्वाहिश थींदी आहे, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त अल्लाह तबारक व ताला मूंसां गुफ़्तगू करे, अल्लाह तबारक व ताला मूंसां ॻाल्हाए, त पोइ मां क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहियां। इन तसवुर में, इन सोच ऐं फ़िकिर सां क़ुरान पाक पढ़ंदो आहियां त मुंहिंजो रब मूंसां गुफ़्तगू करे रहियो आहे। ऐं जॾहिं मां नमाज़ पढ़ंदो, जॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां अल्लाह ताला सां ॻाल्हायां ऐं अल्लाह ताला मुंहिंजो कलाम ॿुधे, मां अल्लाह ताला सां गुफ़्तगू करियां, त पोइ मां नमाज़ पढ़ंदो आहियां। त नमाज़ पढ़णु ईअं आहे ॼण अल्लाह ताला सां गुफ़्तगू करणु आहे। त पोइ कैफ़ियत कहिड़ी हुजणु घुरिजे जो एॾी वॾी हस्ती जे अॻियों असां झुकूं था, सजदो था करूं, हथ ॿधे बीठा आहियूं, त असां तसवुरु कंदा आहियूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमायो त नमाज़ जॾहिं पढ़ो न, इहो तसवुरु ॿधो, इहो यकीन कयो त अल्लाह ताला खे तव्हां ॾिसी रहिया आहियो, अल्लाह ताला जो दीदार करे रहिया आहियो। महबूब अलैहिस्सलाम पहिरियों त इहो फ़रमायो जॾहिं नमाज़ पढ़ो त इहो तसवुरु करियो त तव्हां रब जो दीदार करे रहियो, नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला खे ॾिसी रहियो आहे। नमाज़ मोमिन जी मेराज आहे। जेकॾहिं इहो नथो तसवुरु थी सघे जो रब जो दीदार थो करियां, त एतिरो त तसवुरु ज़रूरु करियो त मां नमाज़ पढ़ी रहियो आहियां, मुंहिंजी नमाज़ मुंहिंजो रब ॾिसी रहियो आहे, मुंहिंजी नमाज़ जी तरफ़ मुंहिंजे रब जी तवजो आहे। त पोइ मुंहिंजी नमाज़ कहिड़ी हुजणु घुरिजे। मां रब खे जॾहिं सजदो करे रहियो आहियां त मुंहिंजे सजदे जी कैफ़ियत कहिड़ी हुजणु घुरिजे। मां जॾहिं रब खे रुकू करे रहियो आहियां त रब मुंहिंजो रुकू ॾिसे, ॿियो कोई ॾिसे न ॾिसे, मुंहिंजी रुकू जी कैफ़ियत कहिड़ी हुजणु घुरिजे। त इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अहादीस में सहाबा खे, मां गुज़िश्ता जुमा में सहाबी नमाज़ पढ़ी रहियो, अलाए केतिरा मरतबा महबूब मना फ़रमायो त इहा नमाज़ तुंहिंजी थी न आहे, वरी नमाज़ पढ़।
मुख़्तलिफ़ मरतबा ये वाक़िया थिया, कंहिं बि सहाबी नमाज़ पढ़ी ऐं नमाज़ जा रुकू ऐं सजदा मुकम्मल न थिया, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहा नमाज़ वरी पढ़ ऐं वरी उन्हनि खे तशरीह करे फ़रमायाऊं। त इन जे करे मुहद्दिसीन फ़रमायो, पहिरियों इहो तसवुरु कयो त रब मूंखे एॾी तौफ़ीक़ ॾिनी आहे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी वियो आहे। हाणे मूंखे वधीक इहा हाणे कैफ़ियत इहा मूंखे पैदा करणी आहे त मुंहिंजी नमाज़ कीअं हुजणु घुरिजे, नमाज़ में चोरी न करियां। छो मुहद्दिसीन फ़रमायो जेको नमाज़ चयो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमायो नमाज़ जो चोर हूंदो आहे न बदतरीन चोर आहे सभिनी चोरनि खां। छो, इन जी वजह इन जे करे इहा आहे जो जेको माल जो चोर हूंदो आहे न, जेकॾहिं कानून हुजे असां वटि त नाहे, जेकॾहिं कंहिं माल जी चोरी कई उन खे जेकॾहिं सज़ा बि मिली वञे न कोई फ़ाइदो ज़रूरु हासिलु करे वठंदो आहे, जॾहिं त नमाज़ जे चोर खे कंहिं क़िस्म जो फ़ाइदो न मिलंदो, नुक़सान ई नुक़सान आहे। ऐं ॿियो ही जेको माल जो चोर हूंदो आहे न, इहो इंसान जो हक़ फॿाईंदो आहे, जॾहिं त नमाज़ जो चोर आहे न अल्लाह तबारक व ताला जो हक़ जेको आहे न मारींदो आहे, अल्लाह ताला जो हक़ अदा न कंदो आहे। त इन जे करे मुहद्दिसीन फ़रमायो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे त सभिनी चोरनि मां बदतरीन चोर नमाज़ जो चोर आहे, छो जो उहो नमाज़ में चोरी करे थो, अल्लाह ताला जो हक़ मारे थो। इन जे करे अक्सरियत त नमाज़ नाहे पढ़ंदी, जेके नमाज़ पढ़नि था उन्हनि में बि इल्म दीन सिखण जो जज़्बो न हुजण जे करे पोइ जीअं नमाज़ ईंदी आहे पढ़ी हलिया वेंदा आहिनि। इहा बि महरूमियत आहे, पर शुक्र आहे रब जो जंहिंखे सजदे करण जी तौफ़ीक़ थी थिए, इहो बि रब जो करम आहे। लेकिन जंहिं ते रब जो करम थियो आहे उनखे इहा ज़रूरु सोच फ़िक्र रखणी आहे त नमाज़ जे अंदरि मूंखे तरक़ी करणी आहे, नमाज़ मां जेको पढ़ी रहियो आहियां अञा इन में मूंखे बहितरी आणणी आहे। जीअं इंसानु हिकु कारोबार शुरू कंदो आहे त उनजी मंशा ख़्वाहिश छा हूंदी आहे त मुंहिंजो कारोबार तरक़ी करे, अञा चमकणु लॻे, अञा सुहिणो थी वञे, हर एतबार खां मां ख़ुशहाल थी वञा। त इहा ई सोच जॾहिं नमाज़ पढ़े, अल्लाह ताला जो ज़िक्र करे, का बि इबादत करे, उन में पोइते न हटिजे बल्कि ॾींहों ॾींहुं उन में तरक़ी करणु घुरिजे। इन जे करे मुहद्दिसीन इहो बि फ़रमायो त हाणे हीअ त उन्हनि जो हाल आहे। शारीन हदीस इहा ॻाल्हि फ़रमाई त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो जेको बदतरीन चोर आहे उहो नमाज़ जो चोर आहे, यानी हीअ त उन्हनि जो हाल आहे जेके नमाज़ पढ़नि था ऐं उन में जेके रुकू ऐं सजदा अदा नथा करनि, जो उन्हनि जी इहा कैफ़ियत बयानु थी, त पोइ उहे सोचनि जेको सिरे सां नमाज़ अदा ई नथा करनि उहे कहिड़े खाते में हूंदा, जेके 24 घंटा जंहिंखे इन ॻाल्हि जी फ़िकिर ई न आहे जेका नमाज़ बि अल्लाह ताला फ़र्ज़ु कई आहे। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते विया, सभु अहकाम ज़मीन ते मिलिया, हीअ जेको नमाज़ वारो तोहफ़ो हो, नमाज़ वारो हुकुम इहो आसमाननि खां अल्लाह तबारक व ताला रब जी बारगाह में हुयो, महबूब ऐं मुहिब जी मुलाक़ात हुई, उते जेको तोहफ़ो मिलियो उहो तोहफ़ा सलात हुयो। इहा फ़िकिर बि कंहिंखे थींदी त हिकु जेके नमाज़ पढ़ण वारा आहिनि उन्हनि जी इहा कैफ़ियत, जेके नमाज़ सिरे सां पढ़नि नथा उहे सोचनि इन्हनि चोरनि खां बि बदतर आहिनि। जेको नमाज़ पढ़े थो, नमाज़ में चोरी थो करे, माना रुकू ऐं सजदा पूरा अदा नथो करे, उहो त बदतरीन चोर आहे। शारीन हदीस फ़रमायो जेको सिरे सां नमाज़ पढ़े ई नथो न, उहो सोचे त मां रब जो केतिरो हक़ जेको आहे फॿाए रहियो आहियां, केतिरो हक़ खाई रहियो आहियां, मां त न रुकू थो अदा कयां, न क़याम थो अदा करां, न सजदा थो अदा करां, मां त नमाज़ जी का शइ अदा नथो करां, त मां कहिड़े खाते में हूंदुमि। त इन जे करे गौर फ़िक्र करणु घुरिजे। बहरहाल जेको कुझु मां बयानु कयमि, बिलख़ुसूस जॾहिं नमाज़ पढ़ूं त पूरे ख़ुशू ऐं ख़ुशू सां पढ़ूं, जेतिरी बि स्पीड हुजे घटि में घटि एतिरी स्पीड हुजे जो हर रुकुन जेको आहे जंहिंजी घटि में घटि मिक़दार मुअयन थियल आहे उहा ओतिरी अदा थिए, उनखां घटि अदा थी त पोइ इन अहादीस जे तहत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो अल्लाह ताला अहिड़े नमाज़ी जी नमाज़ जी तरफ़ नज़र रहमत नाहे फ़रमाईंदो। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे मज़ीद इंशाअल्लाह बयानु कंदासीं। जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फ़रमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।